अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं सां गॾु सादनी न्यूज़ एंकर प्रिया। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान पहिरें हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट लॉन्च करे छॾियो। पढ़ाई खाते जे तर्जुमान चयो आहे त हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट चीन जी सैटेलाइट मर्कज़ तां खिला में मोकिलियो वियो आहे। हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट जी मदद सां माहौलियाती तब्दीली, कुदरती आफ़तुनि, ज़रई ऐं शहरी आबादीअ बाबति बर वक़्तु मालूमात ऐं मदद मिलंदी। पढ़ई वज़ीर इसहाक़ दार पारां चीन ऐं पाकिस्तान जे साइंसदाननि खे मुबारकबाद पेश। ॾखण वज़ीरिस्तान में FC जी कार्रवाई, आपघाती बमबार गिरफ़्तार। सिक्योरिटी ज़रियनि मुताबिक़ गिरफ़्तार आपघाती बमबार जी सुञाणप नेमतुल्लाह पुट मूसा जान तौर थी आहे, जेको कंधार जे जोहरिया मदरसे जो तालिब इल्म हुजण सां गॾु हाफ़िज़े क़ुरान आहे। गिरफ़्तार आपघाती बमबार अफ़गान तालिबान ऐं फितना ख़ारिज जे गठजोड़ खे बेनक़ाब कंदे केतिरा ई इंकशाफ कया आहिनि। गिरफ़्तार आपघाती बमबार एतिराफ़ी बयान में ॿुधायो त अफ़गान तालिबान घटि उमिरि अफ़गान नौजवाननि खे दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि। मदरसे में मौजूदु माण्हुनि चयो त पाकिस्तान ख़िलाफ़ जिहाद जाइज़ आहे। हिकु हफ़्तो ख़ुदकुश हमले जी तरबियत ॾिनी वई। 40 साथियुनि सां गॾु अफ़गानिस्तान खां ॾखण वज़ीरिस्तान पहुतसि, जिथे अज़ान जो आवाज़ ॿुधी अहसासु थियो त पाकिस्तानी फ़ौज ते ख़ुदकुश हमलो करणु हराम आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान फौरी जंगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो। क़तर ऐं तुर्किया जे टियाकड़े में दोहा में थियल ॻाल्हियूं कामयाब। धुरनि में ईंदड़ कुझु ॾींहंनि दौरान वधीक मुलाक़ातुनि ऐं जंगबंदीअ जो तसलसल बरक़रार रखण ते बि इतफ़ाक़। पाकिस्तान जी आला सतही वफ़द जी क़यादत दिफ़ा वज़ीर ख़्वाजा आसिफ़ कई। क़तर जे परॾेही वज़ारत जो चवणु आहे त जंगबंदीअ सां ॿिन्ही मुल्कनि विच में सरहदी चिकताण ख़तमु थींदी ऐं ख़िते में पाइदार अमन जे क़याम खे मज़बूत बुनियादु फ़राहम थींदो। दिफ़ा वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त जंगबंदी मुआहिदो थी वियो। पाकिस्तान जी सरज़मीन ते अफ़गानिस्तान मां दहशतगर्दीअ जो सिलसिलो फौरी तौरु बंदि थींदो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान हिक ॿिए जी सरज़मीन जो एतिराफ़ कंदा। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में दिफ़ा वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त 25 अक्टूबर ते तुर्किया में ॿीहर ॿिन्ही मुल्कनि जे वफ़दनि जी मुलाक़ात थींदी। असां क़तर ऐं तुर्किया ॿिन्ही मुल्कनि जा तुरत आहियूं। नायब वज़ीर आज़म इसहाक़ दार चयो आहे त दोहा में थियल मुआहिदे जी आजियां करियूं था, जेको सही रुख में पहिरियों मुस्बत क़दम आहे। क़तर ऐं तुर्कीअ जो तामीरी किरदारु वाखाण जोॻो आहे। तुर्कीअ में ईंदड़ इजलास दौरान मैकेनिज़म जे क़याम ते बहस कयो वेंदो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में नायब वज़ीर आज़म इसहाक़ दार चयो त अफ़गान सरज़मीन तां पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दीअ खे रोकण लाइ क़दम खणणु ज़रूरी आहिनि ऐं वधीक जानी नुक़सान खां बचण लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी पार्टी सरबराह नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। ॿिन्ही अॻुवाणनि में जाती उमरा में थियल मुलाक़ात में मुल्क जी मजमूई सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान काफ़ी अरसे खां सरहद पार दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अफ़गान इख़्तियारनि खे दहशतगर्द नेटवर्क ख़िलाफ़ असराइता क़दम खणणा पवंदा। सरहदी इलाइक़नि में दहशतगर्दी तंज़ीम ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान असांजी रेड लाइन आहे। कंहिंखे बि मेरी अख सां ॾिसणु न ॾींदासीं। क़ौम जा पुट पंहिंजी जाननि जी परवाह करण खां सवाइ वतन जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF पाकिस्तान मथां क़ौमी मुफ़ाद ख़िलाफ़ का बि शर्त लागू नथो करे सघे। IMF ऐं वर्ल्ड बैंक सां थियल ॻाल्हियूं मुस्बत ऐं तामीरी साबित थियूं। हिन वक़्त ताईं समूरा सुधारा पाकिस्तान जे पंहिंजे मुआशी तरजीहनि जे बुनियाद में आहिनि। IMF प्रोग्राम तहत आंदल सुधारनि सां मईशत मुस्तहकम थी आहे। वाशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त पाकिस्तान खे 31 डिसंबर ताईं IMF खां $1.20 करोड़ जी क़िस्त मिलण जी उमेद आहे। IMF जो एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जल्द मुआहिदे जी मंज़ूरी ॾींदो। सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ी सरकार खां कणिक जो अघु मुक़ररु करण जो मुतालबो। ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर चयो आहे त IMF जे शर्तनि सबबि सूबाई हुकूमतूं कणिक जे इमदादी क़ीमत मुक़ररु नथियूं करे सघनि। अघु मुक़ररु न थियण सबबि सिंध जा हारी मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। पंहिंजे बयान में ज़राअत वारे सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कणिक जे घटि में घटि इमदादी क़ीमत $4,200 फ़ी मण मुक़ररु करे। पीपल्स पार्टीअ जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी बि कणिक जे इमदादी क़ीमत मुक़ररु करण जो मुतालबो करे चुकी आहे।
सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ ॿिए मरहले जी एंट्री टेस्ट मुख़्तलिफ़ ज़िलनि जा 11,000 उम्मीदवार शरीक। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। वाइस चांसलर डॉक्टर फतह मरी पारां टेस्ट मर्कज़ जो दौरो, इंतज़ाम जो जाइज़ो। वीसी डॉक्टर फतह मोहम्मद मरी चयो आहे त ॿिनि मरहलनि जी टेस्ट में मजमूई तौर 22,000 खां वधीक उम्मीदवार हिसो वरितो। ख़ुशी आहे त सिंध जे नौजवाननि ऐं तंदनि वालदेन जो मादरे इल्मी ते मुकमल एतमाद आहे। सारियुनि जे अघ में लात ऐं कटौती ख़िलाफ़ जमायत इस्लामी जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। लाड़काणो, दादू ऐं कंबर में जमायत इस्लामी कारकुननि रोडनि ते निकिरी आया। कशमोर में, नसीराबाद में बि रैलियूं कढी मुज़ाहिरा। एहतिजाजनि में आबादगार ऐं शहरी बि शरीक। अॻवाननि चयो आहे त सिंध अंदरि सारियुनि जे अघ में घटिताई आबादगारनि सां ज़ुल्म आहे। जल्द मुनासिब अघ मुक़ररु करे नाजाइज़ कटौती बंदि कराई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।